जनता कर्फ्यू नरेंद्र मोदी साहब तव्हां ॾाढो बढ़िया कमु कयो अथव। अॼु हिन क्वालिटी टाइम में मां पंहिंजी घरवारीअ जे लाइ चांहि ठाही। वठो, चांहि बि ठाहीमांव थी ऐं नाश्तो बि। वाह, छा त चांहि ठाही अथव। तव्हां बि सुठा आहियो ऐं नरेंद्र मोदी बि सुठो। ॿुधो त अॼु हिकिड़ो कमु अथव। बाथरूमनि जा नलका ॾाढा ख़राब थी विया अथव, थोरो ॾिसी वठिजो। बाथरूमनि जा नलका? हा, ॾिसी वठंदुमि। जय, हिकु कमु त मां विसरी वियमि। अॼु असांजूं मायूं बि न ईंदियूं। मायूं न ईंदियूं? पोइ मां छा कयां? कुझु न, बसि थोरो पोचो ऐं थोरा बासण। थोरो पोचो, थोरा बासण। नरेंद्र मोदी साहब, तव्हां इहो जनता कर्फ्यू लॻाए करे ठीक न कयो अथव।